जी बिल्कुल ॻाल्हि कंदासीं मलिर जी। असां मौजूदु मलिर जे मेन नेशनल हाईवे ते स्टील टाउन चौरंगी ते मौजूदु ॻाल्हि कंदासीं त मलिर में बि तेज़ तरीन बरसाति जेका आहे तबाही आणे छॾी आहे। जॾहिं त मलिर 3 टाउन ते मुश्तमिल आहे। इब्राहिम टाउन आहे, गदाब टाउन आहे ऐं मलिर टाउन आहे। जॾहिं त ॿिनि टाउन में मलिर टाउन ऐं इब्राहिम टाउन में रेन एमरजेंसी नाफ़िज़ कई वई। सिंध हुकूमत जे जेको हुकुम आहे उन्हनि ते अमल दरामद कयो वियो ऐं जेको आहे इंतज़ामिया किथे किथे नज़र बि आई। पर जॾहिं त ॻाल्हि कंदासीं गदाब टाउन इंतज़ामिया जी त गदाब टाउन इंतज़ामिया का बि रेन एमरजेंसी नाफ़िज़ न कई ऐं सिंध हुकूमत जे हुकुमनि खे छॾे छॾियो। गॾोगॾु जेको आहे बलदियाती खाते जे वज़ीरनि खे बि जेको आहे वज़ीर जे हुकुमनि खे छॾे छॾियो ऐं का बि एमरजेंसी नाफ़िज़ न कई। नई का मशीनरी नज़र आई। जॾहिं त मलिर जी ॻाल्हि कंदाऊं त मलिर में जेको आहे गुज़िरियल ॾींहं खां जेका तेज़ तरीन बरसाति जेका पई उहा बरसाति तबाही आणे छॾी आहे। जॾहिं त मलिर जा केतिरा ई इलाइक़ा गदाब टाउन जंहिंमें सुमार ॻोठ आहे, गुलशन नदी आहे, गगर आहे, पिपरी आहे, स्टील टाउन आहे, स्टील टाउन चौरंगी आहे ऐं पंहिंजो स्टील मिल चौरंगी आहे। केतिरा इलाइक़ा जेके आहिनि उहे पाणी हेठि अची विया आहिनि। माण्हू सख़्तु ॾुखियाईनि खे मोहजनि पिया। जॾहिं त पाणी जेको आहे नालनि ऐं जेको आहे सिवरेज नालनि ऐं बरसाती नालनि जी सफ़ाई न थियण जे करे पाणी घरनि में काए पियो आहे, जंहिंजे करे माण्हू सख़्तु ॾुखियाईनि खे मोहे रहिया आहिनि। गॾोगॾु जेको आहे मुस्बत खाते पारां वधीक अगकथी जारी कई वई आहे त ॿ ॾींहं वधीक तेज़ तरीन बरसाति थी सघे थी, जंहिंजे करे माण्हू वधीक बरसाति पवण जे करे जेके हेठि वारा इलाइक़ा आहिनि उन पाणी जमो थियण करे वधीक ॾुखियाईनि खे मोहे ॾेई सघनि था। पर हिन महिल ते जेको इंतज़ाम आहे के उपा न पिया त नई का मलिर जी इंतज़ाम नज़र आई, जंहिंजे करे माण्हू सख़्तु ॾुखियाईनि खे मोहजनि पिया। जॾहिं त ॻाल्हि कंदासीं त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके मेन नेशनल हाईवे जी ॻाल्हि कंदासीं, मेन नेशनल हाईवे ते स्टील मिल चौरंगी आहे, गॾोगॾु पोर्ट कासम आहे ऐं उन खां अलावा जेको मंज़िल पंप मलिर 15 क़ाइदाबाद वारनि हंधनि ते जेको आहे मेन नेशनल हाईवे ते कराची खे ठट सां मिलण क़ौमी शाहराह ते जेको आहे पाणी बीठल आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जेके हेठि वारा इलाइक़ा आहिनि पिपरी कब्रिस्तान समेत जेके मेन नेशनल हाईवे ऐं हेठि वारे इलाइक़नि में जेको पाणी जमो थियल आहे, जिते हिन महिल ते का मशीनरी न लॻाई वई आहे, न ई के इंतज़ाम कया विया आहिनि। माण्हुनि जूं दाहूं आहिनि, एहतिजाज कया आहिनि त उन्हनि चवणो आहे त फौरी तौर ते मशीनरी लॻाई वञे जीअं हेठि वारे इलाइक़नि में पाणी निकास थी सघे ऐं शहरी जेके आहिनि वधीक ॾुखियाईनि खां बची सघनि। जी।